बाबा हिते मुंहिंजो दम थो घुटिजे। ऐं ॿाहिरि हू जल्लाद वर में हथियार विझो तोखे गोलींदो थो वरते ऐं हुनजी अखियुनि में रत आहे रत। हू तोखे ॾिसंदे ई गोलियूं हणी मारे छॾींदो। पर बाबा आखिर हू मूंखे मारींदो बि छो? मूं छा कयो आहे? मूंखे त इहो ई थो लॻे त साहिबा जो चक्कर आहे, या त हुन जाऊअ साहिबा खे मारे छॾियो आहे या त वरी साहिबा ख़ुदकशी करे छॾी आहे, छो त काफ़ी ॾींहंनि खां साहिबा ॻोठ में नज़र बि कोन पई अचे। इहो छा था चओ बाबा? अलाह करे ईअं न हुजे। इन करे त मां तोखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन थो ॾियां। इज़त जी ॻाल्हि आहे, कुझु सम्झ खां कमु वठि। हिते भलो आहे, पर बाबा मां चयो हिते हुज त ॻाल्हि ख़तम। बाबा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।